पीपल्स पार्टी पार्लियामेंट के अॻूणी सदर ऐं सरवरी जमात जे अॻुवाण मखदूम अमीन फ़हीम जी चौथी वर्सी अॼु हाल में मल्हाई वई। वर्सी के मौके ते दरगाह सरवर नुहाइन ते क़ुरान ख़ानी जो इतमाम किया वियो। दरगाह जे गादी नशीन सरवरी जमात जे रूहानी अॻुवाण मखदूम जमील जमात दरगाह सरवर नूह समेत मरहूम मखदूम मोहम्मद अमीन जी आख़िरी आरामगाह ते पहुची मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरी। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे मखदूम जमील जमात जो चवणो हो त अॼोके ॾींहं ते असां तक जमात ऐं मुल्क जे अवाम जी ख़िदमत जो वचन करियूं था। जेको ख़िदमत कंदो माण्हू उनखे ई यादि रखंदा। जेको ख़िदमत कंदो उन ते मेला लॻल हूंदा, जेको ख़िदमत न कंदो उन ते माण्हू विसारे छॾींदा। अॼोके ॾींहं जे हवाले सां मुंहिंजो फ़क़ति ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ो त असां अॼोके ॾींहं ते इहो वरी हिकिड़ो वाइदो था कयूं पंहिंजे पाण सां, पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे तक सां, पंहिंजी जमात सां, पंहिंजे मुल्क सां त असीं ख़िदमत कंदासीं। उहे जीअं असांजे वालिद साहिब ख़िदमत कई या असांजे वॾनि बुज़ुर्गनि ख़िदमत कई, इहो अॼोके ॾींहं जो असांजो वचन आहे त पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे माण्हुनि सां हर क़दम ते निभाईंदासीं ऐं गॾिजाईंदासीं। मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जी वर्सी के मौके ते संदसि शाइरी जा छपरायल किताब पिणु विरहाया विया। वर्सी के मौके ते डिप्टी कमिश्नर मटियारी ओला मैदर चांडे पारां ज़िले में आम मोकल जो ऐलान किया वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk